अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुन्तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तन्हौना अनिल मुनकर व तु'मिनून बिल्लाहि वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यह उम्मत आखिरी उम्मत। नबी से फरमाया वअना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम। फरमाया मा नबियन में आखिरी नबी तमाम उम्मतुन में आखिरी उम्मत। नबी से फरमायो मुखा बाद क़यामत ताईं को नबी नहीं दो तवा खां बाद क़यामत ताईं का उम्मत नहीं दी। अना हज़्ज़ुकुम मुझे नबी फरमायो मां तवा जे हिस्से में आयुस व अंतुम बेअज़्ज़ी तवा मां मोहम्मद मुस्तफ़ा जे हिस्से में आयो। सच्चो सुभान अल्लाह। फरमायो मां तवा जे हिस्से में आयुस तवा मुझे हिस्से में आयो। ऐं हिन उम्मत के भले हुजण जो सर्टिफिकेट रब ॾिनो। अल्लाह से फरमायो कुल तुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। रब फरमायो तवा भले में भली उम्मत आयो। जियां तवाजो नबी हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात में सब खां भलो तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत भी सवा लख नबियन जी उम्मतुन में सब खां भले में भली उम्मत। कम थोरो मजदूरी घणी। या इन उम्मत जी ख़ुसूसियत। कम थोरो मजदूरी घणी। साल में सिर्फ 36 रोजा रखो। 30 रमजान जा 6 शवाल जा। अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो इन्हनि जे आमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारियो। 36 के 10 सां ज़रब कबी 360। ऐं नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखिजी वेंदी। ये तबलीग जमात वारा चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तू करो इरादे का भी सवाब है। ये सच चवंदा। रोज़े जी नियत कई सी रोज़ो लिखिजी वियो। शाम जो इफ्तारी कई सी पानी जो ढुक पीतो सी खार कजी गड़ी वात में विधी सी।
अल्लाह ताला फरिश्तन खे फरमाए थो ॾहूं कयोसि मन जाअ बिल हसनति फलहु अश्रु अम्सालिहा नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखजी वञे वरी जर भला नेकी करे बस्ता कयो अल्लाह ताला फरमाए थो ॾहूं कयोसि नमाज जो इरादो कयो नमाज लिखजी वई वरी नमाज पढ़ी बस्तो करे नबी से जो उम्मती रफ़मा तो ॾहूं कयोसि लिखोसि त 10 नमाज़ूं पढ़ियई रोज़े जी नियत कयव रोज़ो लिखजी वियो इफ्तारी कईसीं अल्लाह ताला फरमाए थो लिखोसि त 10 रोज़ा रखियई हाणे साल में सिर्फ़ 36 रोज़ा रखो सॼो साल खाईंदा पीअंदा वतो अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके इन्हनि जे अमाल नामे में लिखो त सॼो साल रोज़न में गुज़ारियो इशा जी नमाज जमात सां पढ़ो वरी सॼी रात सुम्ही पओ वरी फजर जी नमाज जमात सां पढ़ो अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए तो फकअन्नमा क़ामल लैल कुल्लह इन जे अमाल नामे में लिखो त सॼी रात इबादत कई इन जी निंड भी इबादत इन जा ख्वाब भी इबादत इन जा खोंगरा भी इबादत रुगो इशा जी नमाज जमात सां पढ़ो ऐं फजर जी नमाज एॾियूं हिन उम्मत ते रब जूं महिरबानी नबी से मिसाल दिनो पाण फरमाए हिकिड़ो शख्स जगह पे ठहराए वो 3 मजदूर रखे हिकिड़े मजदूर खे चई त सुबुह खां वठी ज़ोर ताईं तोखे कमु करिणो आहे 1000 दिरहम तोखे ॾींदुसि ॿिए मजदूर खे चई त ज़ोर खां वठी असर ताईं तोखे कमु करिणो आहे 1000 दिरहम तोखे ॾींदुसि टे मजदूर खे चई त असर खां वठी मगरिब ताईं तोखे कमु करिणो आहे पर तोखे 2000 दिरहम ॾींदुसि नबी से मिसाल ॾेई करे फरमायो पाण फरमायूं पहिरियों मजदूर यहूदी आहे कमु घणो पर मजदूरी थोरी सुबुह खां वठी ज़ोर ताईं केॾो कमु फरमायूं पहिरियों मजदूर यहूदी आहे कमु घणो पर मजदूरी थोरी ॿियो मजदूर मुंहिंजे नबी फरमायो ईसाई आहे कमु त थोरो पर मजदूरी भी थोरी टियों मजदूर मुंहिंजे नबी फरमायो मुंहिंजे उम्मत जो मिसाल आहे कमु त सफ़ा थोरो पर मजदूरी सभिनी खां घणी असर खां बाद करो कमु चांहि जो कोप पीअंदा हूंदसि जलाई एॾियूं महिरबानी الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إسرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروا واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون سبجو سبحان एॾा थोरा नबी से जे सदके जा खुदा जी ज़ात जो कसम क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जो थोरो लाइ न अॻियनि उम्मतुनि में कुर्बानी कीअं हूंदी कुर्बानी जो जानवर जबल ते बिहारी ॾाब बाहि ईंदी मथां उनखे साड़े जंहिं जानवर खे साड़े वञे उहा कुर्बानी क़बूल जंहिंखे न साड़े उहा कुर्बानी क़बूल न बाबा हाणे सईदो बाग में 100 कुर्बानी कनि 98 माण्हुनि जी कुर्बानी क़बूल थी वञे ऐं 2 ॼणनि जी क़बूल न थिए भाउ हुनखे न साड़े त हुनजो हशर छा कंदा एॾा हुनखे महंगा ताना मिलनि माण्हू छा चवंदा हुन
मगा वॾो को तू बदमाश जो सभिनी जी कुर्बानी क़बूल थी तुंहिंजी कुर्बानी क़बूल न थी पर हिन उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾो मेहरबान अल्लाह से फमलन यनाल अल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम कज़ालिक सख्खरहा लकुम लितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वबश्शिरिल मुहसिनीन। सब जो सुभान अल्लाह। 17 सिपारो सूरत हज अल्लाह से फरमाओ मुझे सुने नबी जा उम्मती हो कुर्बानी जो गोश्त भी पान खाओ मगज में जाला भी पान खाओ जिरब क्यों भी पान खाओ पावा भी पान खाओ ले तो कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम रुगो कुर्बानी जे जानवर के लेटाए बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे तमा काती वहाई कुर्बानी जे जानवर जे सीर जो रत जमीन ते किरो तवा जी कुर्बानी कबूल थी वई। मौलवी हुजे गैर मौलवी हुजे नमाजी हुजे बेनमाजी हुजे दाढ़ी वारो हुजे बिना दाढ़ी वारो हुजे सैयद हुजे कोरी हुजे बोची हुजे जोगी हुजे कलोगो हुजे जेको बोझे बस कुर्बानी जे जानवर जो रत जमीन ते किरो तवा जी कुर्बानी कबूल थी। एॾियूं महिरबानी अॻियनि उम्मतुनि खां गुनाह थी वेंदो त कहिड़ी सज़ा। हज़रत मूसा अलैहि सलाम जे क़ौम खां गुनाह थियो गाबे जी पूजा कई अल्लाह से फरमायो वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल पैरों सी बारो सूरत बकरा रब फमा मूसा पंहिंजी क़ौम खे चो जनगाबे जी पूजा कई आहे उन्हनि खे चो इन्नकुम ज़लमतुम अनफुसकुम तव्हां पाण सां वॾो ज़ुल्म कयो आहे बित्तिख़ाज़िकुमुल इज्ल गाबे जी पूजा करे तव्हां वॾो ज़ुल्म कयो आहे वॾो ॾोह कयो आहे फतूबू इला बारिकुम हाणे सभु तौबा कयो या अल्लाह तौबा कीअं कयूं अल्लाह से फमा फक़्तुलू अनफुसकुम मूसा जन गाबे जी पूजा कई आहे उन्हनि खे ख़ाली हथ मैदान में बिहार जन गाबे जी पूजा न कई आहे उन्हनि खे हथ में तरारूं ॾे त उन्हनि जूं मुंडियूं लाहिनि ऐं रब फमा ख़बरदार जेकॾहिं तरार खां बचण जे लाइ का हथ मथे खयो आहे मां तौबा क़बूल न कंदोसांसि कंद खे थोरो मोड़े तरह बि तौबा क़बूल न थींदसि सिधा थी वियो। बाबा माण्हूअ खे जो धकु लॻंदो लठ या कुआड़ी त ज़रूरु हथ मथे खणंदो बचाव जे या कंध खे मोड़ींदो अल्लाह से फरमा ख़बरदार हथ जे मथे खयो उन जी तौबा क़बूल न थींदी कंध खे थोरो मोड़ियई तॾहिं बि क़बूल न कंदोसांसि तौबा सिधा थी वियो। हिननि खे हुकुम थियो फ़क़्तुलू अनफुसकुम लायो हिननि जूं मुंडियूं 70,000 माण्हू क़त्ल थी विया 70,000 बनी इसराइल जूं मुंडियूं लही वयूं अल्लाह से फरमा फताब अलैकुम हाणे तव्हांजी तौबा क़बूल आहे पर हिन उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके रब एॾो मेहरबान 100 साल जो गुनाहगार 100 साल जिंदगी गुनाहनि में गुज़ारियई हाणे हिनखे जी पछताव थियो आहे घर वेठो हुयो रात जे वक़्त में अकेलो निकतो वुज़ू करे चे मस्जिद जे कुंड में वेठो रब के रोई करे चे या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारियां जेको थियो सो थियो अॻिते मां ॾोह न कंदुसि रब फरमाए थो हल 100 साल जे ज़िंदगी जे गुनाह जी माफ़ी वरी गुनाह थो करे वरी तौबा थो करे रब फरमाए थो माफ़ी ॾे 70 दफ़ा गुनाह करे वरी तौबा थो करे अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाए थो हिन मुंहिंजे सोने नबी जे उम्मती ॾे त नज़र कयो गुनाहनि खां बि कोन थो मुड़े तौबा खां बि कोन थो मुड़े तव्हां गवाह हुजो त मां रब माफ़ी ॾियण खां बि कोन थो मुड़ांसि 70 दफ़ा गुनाह करे वरी तौबा थो करे रब फरमाए थो ठीकु आहे माफ़ी अॻिते न कजां एॾो महिरबानी
इन जे करे अल्लाह से फरमायो इन्ना आतैना कल कौसर ओ मुंहिंजा महबूब जेके भी शयूं मां रब वटि भलियूं हुयूं उहे सभु मां तोखे अता कयुमि। कौसर मां मुराद ख़ैर कस जेका भी शइ भली हुई उहा मां तोखे ॾिनमि। महीननि में भलो महीनो रमज़ान भी तोखे ॾिनुमि। हाणे गुज़री वियो रमज़ान, ख़बर ई कान्हे रमज़ान जो रजब जो चंड ॾिसण में आयो। नबी साईं दुआ घुरी अल्लाहुम्मा बारिक लना फी रजब, या अल्लाह रजब जे महीने के असांजे लाइ बरकत वारो बना। व बारिक लना फी शाबान, या अल्लाह शाबान जे महीने के भी असांजे लाइ बरकत वारो बना। व बल्लिगना इला रमज़ान, या अल्लाह रमज़ान ताईं असांखे पहुचा। नबी साईं पूरी ज़िंदगी में कॾहिं भी रब खां दुआ कान घुरी या अल्लाह मुंहिंजी उमिरि वधा। कॾहिं भी ज़िंदगी जी नबी साईं ख्वाहिश न कई। बस हिकु दफ़ो रजब जो चंड ॾिसण में आयो, नबी साईं ख्वाहिश कई व बल्लिगना इला रमज़ान, या अल्लाह एतिरी मूंखे ज़िंदगी ॾे जो मां रमज़ान ताईं पहुचां। रमज़ान जा रोज़ा, रमज़ान जूं तरावी, रमज़ान जूं रहमतूं बरकतूं मूंखे नसीब थियनि, पोइ भली मूंखे पाण ॾे घुरा रमज़ान ताईं मूंखे पहुचा। सभु चओ सुभान अल्लाह। महीननि जो सरदार असांखे रमज़ान मिलियो। मुंहिंजी अमर फौत थी वई जून जे महीने में, हिन सां अल्लाह उनजी मग़फ़िरत फरमाए। सॼी सिंध बलोचिस्तान मां जमायत ताज़ियत जे लाइ आलिम बुज़ुर्ग दोस्त इलाइक़े जा माण्हू पिया चवनि त मौलवी जोगी सरदार आहे, एॾी ख़ल्क़। मां चयो क़ुरान मजीद सां जेको तालुक़ रखंदो आहे, क़ुरान मजीद उनखे सरदार बनाए छॾींदो आहे। जय मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुरान मजीद नाज़िल थियो, वो मोहम्मद मुस्तफ़ा सॼी काइनात जो सरदार बणिजी वियो। सरदार बस हिकिड़ो अथव, सरदार हूंदे हथरा दूं ॿिया सरदार कबा काॾे। अॼु वाइदो कयो त सरदार बस हिकिड़े मोहम्मद मुस्तफ़ा खे मञींदासीं, ॿिया सरदार मां। हीउ जेको चवंदा हीउ जोगियुनि जो सरदार, ही कलोड़नि जो सरदार, ही चांडनि जो सरदार, ही मगज़नि जो सरदार, ही अब्बासनि जो सरदार, ही सूमरनि जो सरदार। ये सरदार ॿ ॾींहं न विझनि त जिस्म में धप थी वञे, ज़ाल बि वेझो न अचे। सैदो बाजा मुसलमानो सरदार बस हिकिड़ो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। साहबा फरमाइनि था असांजो सरदार जंहिं घिटी मां गुज़र कंदो हो, 8 ॾींहं हुन घिटी मां ख़ुशबू न वेंदी। असां ईअं सम्झंदासीं ॼण अतरनि जो को छिमकार करे। सरदार बस हिकिड़ो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा अथव, जंहिंजे लाइ मुंहिंजी अम्मा आशा फरमाती जंहिं कपिड़े खे मुंहिंजे सरदार जो पसीनो मुबारक लॻंदो हो, उहो कपिड़ो लीड़ू लीड़ू थी वेंदो, ॻरी वेंदो, पर उन कपिड़े मां मुंहिंजे सोने जे पसीने जी ख़ुशबू ख़तमु न थी। सरदार बस हिकिड़ो अथव, वाइदो कयो त ॿियनि खे सरदार न मञींदासीं। चौधरी भली चओ, चौधरी चवण जी इजाज़त आहे, सरदार चवण जी इजाज़त न आहे। वॾेरो वॾेरा सभु ज़मींदार, बाबा ज़मींदार हिते जेके वेठा हो सभु ज़मींदार हो, जंहिंखे एकड़ ज़मीन जो सभु ज़मींदार। ज़मींदार माना ज़मीन रखंदो, जंहिंखे इजरे बि ज़मीन जो वेसो ज़मीन जो इहो बि ज़मींदार आहे। बाक़ी सरदार हिकिड़ो सुहिणो मोहम्मद मुस्तफ़ा आहे। सुभान अल्लाह। जंहिंजे वात मुबारक जो पाणी एॾो बरकत वारो हो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी खे लॻो त नाग जो ज़हर ख़तम। सरदार हुआ जंहिंजी वात मुबारक जो पाणी ख़ैबर जे मौक़े ते हज़रत अली साईं जे अखियुनि में पियो।
हजरत अली से फरमाया तो मुझे अखिन जो सूर खत्म थियो वरी जिंदगी पर मुझे अखिन में सूर को न पियो सरदारो मदीने वारो मोहम्मद मुस्तफा है जंहिंजे वात मुबारक जो पानी मदीने जे खारे खूह में पियो तो ने खूह जो पानी माखी मिसरी को वधीक मिठो थियो जंहिं कुरान नाज़िल थियो सॼी कायनात जो सरदार जब महीने में कुरान मजीद नाज़िल थियो वो महीनो 12 महीनन जो सरदार जब रात में कुरान मजीद नाज़िल थियो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर कुरान तो फरमा रात में कुरान मजीद नाज़िल थियो वह रात सभी रात जी सरदार जन शहर में कुरान मजीद नाज़िल थियो उहे मक्को मदीनो सॼी कायनात जी शहरन जा सरदार बणिजी विया जहाँ उम्मत के कुरान मजीद मिलियो उहा उम्मत सवालक उम्मतुन जी सरदार बणिजी वई सरदार उहा जेको कुरान मजीद सां जुड़ियल आहे जेको कुरान मजीद खां कटियल आहे भली 100 दफ़ा उनखे सरदार चओ हिन जी टके जेतिरी भी हैसियत कान अथव सरदार उहा जेको कुरान सां जुड़ियल आहे इन अशराफ उम्मती हमलतुल कुरान व अस्हाबुल लैल मुझे नबी फरमायो मुझी उम्मत में सब को वधीक इज्जत वारा सब को वधीक मकाम मर्तबे वारा सब को वधीक शान शौकत वारा इन अशराफ उम्मती मुझी उम्मत जा सरदार हमलतुल कुरान जंहिंजे सीनन में अल्लाह जो कुरान आहे ये सरदार सरदार याल में हाफ़िज़ अथव जंहिंजे सीनन में अल्लाह जो कुरान आहे सरदार मां दवाइज़ में चवंदो आहियां मुंहिंजा उस्ताद साईं मौलाना मोहम्मद इदरीस साहब ग़रीब असांजा साईं मौलाना मीर मोहम्मद साहब मीरक वारा ग़रीब उस्ताद पर उन्हनि जी जुती खे सिधो करण जे लक सिधो मां कयां इन में मां पंहिंजे लाइ सादत थो सम्झां पंहिंजी इज़त थो सम्झां पर तव्हां कलोग नबासन जे सरदार जे जुतीअ खे मां पेर सां सिधो कयां इन में बि मां पंहिंजी बेइज़ती थो सम्झां सही थो चवां या ग़लति तव्हां ई ख़ुदि आलमनि जी जुती सिधो कंदव त सवाब थींदो माण्हू चङो चङो सरदारनि वॾे खनि जी जुती सिधी कंदव त माण्हू छा चवंदो चमचो या वठ हिननि जूं जुतियूं सिधियूं कयूं सरदार इहे त क़ुरान सां जेको जुड़ियल आहे सरदार कुरान मजीद जो नंढड़ो पन्नो ज़मीन ते पियो हूंदो केॾो बि गुनाहगार मुस्लमान हूंदो उन पन्ने खे ज़मीन ते ॾिसंदो त खणी करे अखियुनि ते रखंदो उनखे चुमियूं ॾींदो इन पन्ने जी इज़त इन जे करे थी आहे जो त इन जो ताल्लुक़ कुरान सां कपड़ो केॾो बि तव्हां ऊचो वठो पर केर बि कपड़े खे चुमी न ॾींदो पर वाह कुरान तुंहिंजी अज़मत तो कुर्बान हिन कुरान मजीद जे मथां जेको गिलाफ आहे दुनिया में उनजी न वर्क बि क़ीमत कान्हे का पर जॾहिं बि मुस्लमान कुरान खणंदो त पहिरीं चुमी न पोतीअ खे ॾींदो या पोती चुमिन जी हक़दार हिन जे करे आहे छो त हिन जो ताल्लुक़ कुरान सां थियो आहे चमड़ो त दूल खे बि लॻल आहे इहो साॻियो चमड़ो कुरान मजीद जे जुल्द खे बि लॻल आहे दूल खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मिरासी उनखे कुटे थो पर कुरान मजीद जे जुल्द खे जेको चमड़ो लॻल आहे राति ॾींहुं मुस्लमान उनखे चुमियूं थो ॾे इहो तव्हां ई असांखे सबक़ आहे ओ मुस्लमानो कुरान खां परे थींदव इन मिरासी जे दूल वांगुरु सौटनि जा हक़दार थींदव पर जेकॾहिं हिन कुरान सां ताल्लुक़ रखंदव ॿिन्हिनि जाननि में चुमिन जा हक़दार थींदव अॼु वाइदो कयो त पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं मक़सद कुरान जी तालीम अंग्रेजी तालीम ज़रूरत है अंग्रेजी पढ़णु ज़रूरत है डॉक्टरनि जी ज़रूरत है इंजीनियरनि जी ज़रूरत है पायलटनि जी असांखे ज़रूरत है
दर्जन जी भी जरूरत है, लोहरन जी भी जरूरत है, सोनारन जी भी जरूरत है, ई मैकेनिक गाड़ियुनि जा जेके मिस्त्री फिरजन जा इन्हनि जी भी जरूरत है, वापडा वारा बिजली जा मिस्त्री इन्हनि जी भी जरूरत है। इहो भी इल्म है, पर इहो इल्म आम आ मुसलमाननि काफ़िरनि सभिनी जी लाइ। बाबा डॉक्टर मुसलमान भी थींदा, गैर मुस्लिम भी, इंजीनियर मुसलमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा, दर्जी लोहर सोनारा मुसलमान भी थींदा, गैर मुस्लिम भी थींदा। या जरूरत है, यो इल्म जरूरत है मुसलमानन जे लाइ भी बेहैसियत इंसान। बाकी मकसद कुरान जी तालीम अथव, अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। अल्लाह से फरमासा इंसान के पैदा कयोसीं, उन जे पैदा जो मकसद हो अल्लमल कुरान, कुरान जी तालीम। मकसद इहो अंग्रेजी तालीम जी हैसियत कुरान मजीद जी तालीम के मुकाबले में एतरी अथव जेतरी बंगले में बाथरूम की हैसियत है। मां तव्हां खां पुछां थो करोड़ जो बंगलो ठारायूं, बाथरूम जरूरत है, मकसद तो कमरा जंहिंमें सुम्हूं था, आराम था कयूं, मानी था कयूं, बाथरूम जरूरत है, मकसद न है, मकसद उहो। अंग्रेजी पढ़ूं जरूरत है, मकसद न है, मकसद कुरान जी तालीम अथव। पर अफ़सोस जो असांजो मुसलमान चए थो बस हुजे ई बाथरूम, सुम्हूं भी बाथरूम में, खाऊं पियूं भी बाथरूम में, माना हुजे ई अंग्रेजी तालीम, कुरान जी तालीम तो हुजे ई। ठीक आहे, आलिम हाफ़िज़ भला डॉक्टर कोन था थी सघनि, खोड़ हाफ़िज़ आलिम डॉक्टर भी आहिनि, हाफ़िज़ आलिम भी आहिनि, इंजीनियर हाफ़िज़ कोन था थियनि। हलो त मां तव्हांखे ॾेखारियां, प्रोफेसर असांजा शागिर्द आहिनि, हलो तव्हांखे ॾेखारियां प्रोफेसर लॻा पिया आहिनि, असां वटि पढ़िया। हाणे मां रमज़ान में हैदराबाद उते को शागिर्द मिलियो, मां चयोमांसि छा कमु, चई मुख़्तियार आहे आलिम, मुख़्तियार कोन था थियनि, चंदा जरा डॉक्टर भी चंदा। असां भी दोस्त ठुल जो गरीब मिस्किन पुटन के हाफ़िज़ बनाई, वरी उते स्कूल में पढ़ंदा, कुरान जे हिफ़्ज़ जे करे उन्हनि खे मार्कूं वधीक मिली वयूं, डॉक्टर। कहाँ तव्हांखे सम्झायो आहे त आलिम हाफ़िज़ डॉक्टर नथा थियनि, इंजीनियर नथा थियनि, जो बस इन तालीम खे अहमियत ही नथा ॾियो त तालीम। इज्जत है इन्हनि ऐं हीअ तालीम थींदी नसीब ग़रीबनि, वॾा माण्हू न ईंदा, छो त क़ुरान मजीद नाज़िल ई ग़रीब ते थियो, नबी साईं ग़रीब आहे, मके जे यतीम सां मशहूर आहे, एॾी गुरबत हुई, हदीस में अचे थो नबी साईं अम्मा आशा फरमाए थी मुंहिंजे घर आया, फरमायूं हल इंदक शई, आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे? अम्मा आशा फरमा मां इंदना शई, साईं पाणी खां सवा का शइ। वरी ॿिए ॾींहुं घर में आया, फरमायूं का शइ आहे? अम्मा साईं फरमा ला इंदना शई, काई शइ कान्हे का। टे ॾींहं ते बि का शइ न। चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान आयो अम्मा साईं जे दरवाज़े ते, अम्मा साईं खे चई अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॿुधायो। अम्मा आशा फरमा चौथो ॾींहुं थियो आहे, अहल बैत रसूल जे घर में पाणी खां सवा का शइ न आहे। नबी साईं जी ज़िंदगी ते नज़र कयो, तव्हां ई असां रिज़्क़ जी बेक़दरी पिया कयो, थोरो भाॼी में लूण मिर्च घटि आहे, वधाए दवा वटी बोड़ जी ज़ाल जे मुंहं में पिया, मानी थोड़ी कच्ची पकी आहे त मानी भी उछलायूं पिया। असांजो दोस्त हिकिड़ो चई फलाणे 5 माण्हुनि जी दावत कई, 2 लख ख़र्च कई, 2 लख ख़र्च कई, 5 ते छा खाईंदा, सॼी मानी जाए।
शादी आलम में वनो तो केडी मानी जाए असा तालबन के चौंदा हूं तालबन के तो बाबा तमाम फजीलत सा मानी खा गोश्त हुजे तो हड्डा जुदा कयो हड्डा कुत्तन जो खादो छीछड़ा हो जन तो वे जुदा कयो वरी बिलन के देबा मानी जा भोरा बच्चन तो वरी जुदा कहीं जाए ते रखी जाए पखी परिंदा खाईंदा नालन में न उछलायो बेकदरी न कयो रोज़ी जी बिनीन जान जो सरदार 4 दिन गुजरी विया घर में काशे काने अम्मा आशा फवज चौथो डी थुआ अल बैत रसूल के घर में पानी को सवा काशे ना है अल बैत नबी से जो घर वार अल बैत के युरीदुल्लाहु अन युज़हिब अन्कुम अर्रिज्स अलल बैत इते जेको रब फरमायो आलल बैत ये भी नबी से जो बीबियूं हम अल्लाह ताला नबी से जे बीबिन के तो चवे जे तवा जो घोट मोहम्मद मुस्तफा पाका जे उन जेवे जो पलीशी का नजश न थी अचे ये मोहम्मद मुस्तफा जो बीबियूं तवा भी पाक आयो तवा जेवे जो भी का पलीशे नहीं दी जे तवा जो घोट पाक तो ने घोट मोहम्मद मुस्तफा जो जालूं भी पाक अहल बैत हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको नबी साईं जे बीबिन खे गारियूं अम्मा आशा जो नालो रुखू खणी आशी माज़अल्लाह अम्मा हफ्सा के जे हफ्सी ॿुधायो इहो अहल बैत रसूल जो सॼण अहल बैत जो दुश्मन तो वॾे में वॾो इहो हजरत अली से अम्मा फातिमा सुनो हसन हुसैन वे भी अहल बैत आन उन्हनि खे नबी से अहल बैत बनायो नबी से पंहिंजी नबूवत वारी चादर हजरत अली से जे मथा अम्मा फातिमा जे मथा सोने हसन ऐं हुसैन जे मथा रखी करे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाई आल बैती या अल्लाह ही अली भी मुझे घर जो भातिया ही फातिमा भी मुझे घर जी भातियाणिया ही हसन भी मुझे घर जो भातिया ही हुसैन भी मुझे घर जो भातिया फज़हब अन्हुम अर्रिज्स व तहिरहुम तत्हीरा या अल्लाह जहू मुझो जालू मुझे घर जो भातियाणियूं उन्हनि खे तो पाक करे छॾियो त ही भी मुझे घर जा भाती त हिननि खे भी पाक करे छॾियो दुआ कयो अल्लाह ताला जन के अहल बैत चयो आहे उन्हनि जो भी रब अदब नसीब फरमाए जन के मोहम्मद मुस्तफा अहल बैत बनायो आहे अल्लाह ताला उन्हनि जो भी अदब ऐं एहतराम नसीब फरमाए अम्मा आशा फरमायो अॼु चौथो ॾींहुं थियो आहे अहल बैत रसूल जे घर में पानी खां सवा का शइ नाहे फबका उस्मान हजरत उस्मान एडो रोनो पाण खे चइबो उस्मान तो छा कयो तूं कल्ह छो न आई तू टियों ॾींहुं छो न आए तो देर छो कई रोंदे रोंदे घर आयो हदीस में अचे तो अचण सां हिकिड़ो बकरो ज़िब कयईं उन जो गोश्त कटे टुके घर वारनि खे ॾिनई त हिन खे भुञो हिकिड़ी बोरी में सतूं विधई जवन जो अटो विधई गेहूं माखी जी मश्की सॼो उठ भरियईं वरी हिकिड़ो बकरो सालन बि खईं साईं जन अम्मा साण वटि आयो अम्मा साण के सॼो सामान ॾिनई नबी साईं घर आया फरमायूं हल असब्त शैया चौथे ॾींहं ते फरमायूं घर में का शइ पहुती आहे अम्मा साईं अर्ज़ु कयो हाओ साईं वेहो साईं जन वेठा अम्मा आशा हो भुगल गोश्त प्लेट में विझी हिकिड़ी जवन जी मानी साईं जन जे आॾो रखी नबी साईं फरमा आशा ही किथों आयो चई साईं तव्हांजो न्याणो हज़रत उस्मान भुगल बकर जो गोश्त भी ॾेइयो जवन जो अटो सतू भी ॾेइयो गिह भी ॾेइयो माखीअ जी मश्की सा भी ॾेइयो मुंहिंजा साईं को सालिम बकरो भी ॾेइयो आहे हदीस में अचे थो अम्मा आशा फरमा थी नबी साईं उन वक़्त में उथिया मस्जिद नबी में आया बरकतु नफिल नमाज पढ़ी रब खां दुआ घुरऊं अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वरज़ान या अल्लाह मां मोहम्मद उस्मान को ॾाढो राज़ी आ तू भी राज़ी थी या अल्लाह मां मोहम्मद उस्मान को ॾाढो राज़ी आ तू भी मुझे उस्मान को राज़ी थी छा मकाम
अॼु ने हज़रत उस्मान जे बारे में माण्हू चवनि था त इहो पंजनि खे पियो नवाज़े। हज़रत उस्मान खे बि गाड़ियूं पियूं मिलनि। ही तव्हां ई असांजो मुल्क। बहरहाल इहो असांखे सबक़ आहे। वेंदा कयो ग़रीबनि वटि, ख़ुसूसन मदरसे में वेंदा कयो। मदरसे में सभु ग़रीब आहिनि, वॾेरनि जा ॿार न ईंदा। असां मौलवी जेकर दुनिया दौलत जो शौक़ु रखंदासीं त बच्चा न पढ़ंदा। मौलवी जेकर चाहींदो न मां ज़मींदार थियां, पैसेदार थियां, पुट न पढ़ंदा। मौलाना मंसूर अहमद मेंगल पियो चए त मुंहिंजो पीउ धनार हुयो, ॿकिरियूं चारींदो हो, रिढूं चारींदो हो। धनार जो पुटु, सभु चओ सुभान अल्लाह। बकरार जो पुटु, जीअं जो अमेरिका, बर्तानिया, दुबई, कतर, पूरी दुनिया में फोनूं थियूं अचनि सी असांखे टाइम ॾियो, तव्हांजो सॼो ख़र्च असां था बर्दाश्त कयूं, महिरबानी कयो कुझु असांखे टाइम ॾियो। असांजो वाले साहब कुर्मी हो, हारी, हाणे असांजी इज़त न आहे। हिक हिक तारीख़ जे लाइ 50 माण्हू फोनूं कंदा आहिनि। अॼु बि ज़रे घटि न आयो हुउसि, वरी मां चयो त वरी कावड़जी न वञे, मस ठहिया। सो बाबा मक़सद इहा क़ुरान जी, अॻिते कब्र में क़यामत में इहा तालीम कम ईंदी, अंग्रेज़ी तालीम कम न ईंदी। बाबा पीउ जे कब्र ते जेकर को डॉक्टर वञी ABC पढ़े या खटाइए खटाए पगाइए पगाए सवाब थींदुसि पीउ। पर जेकर अबे जी कब्र ते पुटु वधीक क़ुरान नथो पढ़ी सघे, रुगो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़े, तॾहिं बि उनखे फ़ाइदो थींदुसि। तव्हां ॿुधो न आहे, हिकिड़ो अल्लाह जो नबी वञे पियो, हिकिड़ी कब्र वटां जो गुज़र थियुसि त कब्र में बाहि पई ॿरे, वरी वापस जो मोटियो तो सागी कब्र जन्नत जो बाग। रब खे अर्ज़ कई, या अल्लाह छा माजरा आहे, सवेल मां गुज़रियुसि त हिन कब्र में बाहि पई ॿरे, हाणे बाग। रब फरमाए न कब्र वारे जो नंढड़ो बचड़ो आहे जंहिंजो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी आ। बिस्मिल्लाह कुरान में भी आहे, अॻियनि किताबनि में भी, तौरात इंजील ज़बूर में भी बिस्मिल्लाह हुई। रब फरमाए न जो बच्चो अॼु मदरसे में दाख़िल थियो आहे, बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी अथई। तव्हांखे ख़बर आहे नंढड़ो ॿार मस्जिद में ईंदो आहे, पहिरें त उस्ताद हुनखे बिस्मिल्लाह पढ़े, पोइ अलिफ बा ताज़ा। मां रब खे हया थो अचे, जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे, मां हुनखे अज़ाब कीअं कयां। हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे हिन जे पीउ जे कब्र खे रब जन्नत जो बाग बनायो। सैदो बाग जा मुस्लमानो, हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी वञनि, आलिम बणिजी वञनि, तव्हां ॿुधायो त उन्हनि जे वालिदैन जे कब्रुनि जो छा मक़ाम? अॻिते तालीम हीअ कमी आहे, मक़सद इहो अथव, मक़सद खे वठो पोइ ज़रूरत। अॻे क़दुरु हूंदो क़ुरान। उस्ताद ज़कीर साहिब हिकिड़ो वाक़ियो ॿुधायो, हिकिड़ो तालिब मिस्र मां निकितो, छा मिस्र मां निकितो हिकिड़ो तालिब मदीने पाक, सिर्फ कुरान मजीद पढ़ण जे लाइ, सनद हासिल करण जे लाइ। उते हिकिड़ो कारी हुयो, कारी नाफ़े नालो हुनजो, किरात की नाफ़े जी थी। उन वटि आयो, चईंसि मां मिस्र मां निकितो हा, 1000 किलोमीटर परे आहे मदीने खां मिस्र। चईंसि मां हज जे इरादे सां बि न आयो हा, उम्रे जो इरादो बि न आहे, तिजारत वापार जी भी मुझी नियत ना है, साईं मां कुरान मजीद पढ़ण जे लाइ आयो हां, महिरबानी कयो मूंखे दाख़िला ॾियो। उन वक़्त जा कारी चई बाबा मूं वटि दाख़िला न आहे, ही मुहाजिर अंसारनि जा बच्चा आहिनि, मां हिननि खे पढ़ायां थो पियो, मूंखे टाइम न आहे।
पोइ वरी सिफारिश ॻोल्हियईं, माना उन वक़्त में बि सिफारिश हुई। हिकिड़ो सैयद हुयो जाफ़री सैयद, उन वटि आयो, चईं मां मिस्र खां आयो आहियां क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ, उस्ताद नाफ़े मूंखे दाख़िला नथो ॾे, महिरबानी फरमायो तव्हां सिफारिश कयो। हुन पुछा कई, हो सैयद वाक़िफ़ कोन हो, पुछा कई भला कंहिंजे चए में आई। पोइ हू साईं तयारु थियो, सभु चयो सुभान अल्लाह। गुस्ल कई उन सैयद, लटा पातई, पटको पातई, हथ में आसो कई, सिधो आयो मस्जिद नबी में। उन कारी साहब के चई, बाबा ही छोकरो मिस्र में आयो आ, हेॾो सफ़र कयो अथई, चए थो त मुंहिंजो हज जो बि इरादो न आहे, उम्रे जो बि इरादो न आहे, तिजारत जी भी नियत कान्हे का, क़ुरान पढ़ण जे लाइ आयो आहे, हिनखे दाख़िला ॾे। कारी साहब चयो, बाबा ही मुहाजिरन अंसार नबी जे साहबनि जो औलाद आहे, मूंखे टाइम कोन्हे को, हिननि खे ई मां मसदो टाइम ॾियां, हिनखे मां केॾो टाइम ॾींदुसि। चईं कुझु टाइम कढो। कारी नाफ़े साहब चयो, असुर जो मूंखे टाइम आहे। सभु चयो सुभान अल्लाह। तहज्जुद वारी सुबह 3 आयत, घणियूं आयतूं? 3 आयतूं मां हिन जूं ॿुधंदुसि, वधीक मूंखे टाइम न आहे। हिन मां मालूम थियो त अॻे ज़माने जा उस्ताद कारी तहज्जुद ते उथंदा, हाणे असां वारा उस्ताद फज्र जी नमाज़ ते पटे तव्हां उथारियो। वो नाज़िम मुक़रर कयो, सम्झो था की न, जेको हिननि खे उथारे पाण न उथनि। असांजो उस्ताद हूंदो उस्ताद अब्दुल मजीद रहमतुल्लाह अलैह, सॼी ज़िंदगी असां जेतिरो वक़्तु पढ़ियासीं उते तहज्जुद उन खां गुसियो, वित्र तहज्जुद सां गॾु पढ़ंदा, तहज्जुद पढ़ी पोइ चांहि ठाहींदा, पोइ असांखे उथारींदा सुबुह अज़ान खां अॻु में। हाणे अलाए छा थी वियो आहे, मोबाइल अहिड़ो करे छॾियो आहे जो उस्ताद बि जेसि ताईं मोबाइल नथा ॾिसनि तेसि ताईं निंड नथी, बाग़ थी लॻे। ईअं मवालनि खे भंग जी बाग़ लॻंदी आहे नी, शराबनि खे शराब जी बाग़, असां मौलुनि खे बाग़ थी लॻी, अहिड़ो निभाग नशो, नशे जा बि क़िस्म आहिनि, ऐं मोबाइल जो बि को नशो आहे। ॾिसी ॾिसी पोइ सुम्हंदा, पोइ फजर जी नमाज़ ते पाण ई उथंदा। हितों जा उस्ताद बुज़ुर्गनि सां तालुक़ अथनि, हितों जा उस्ताद भला, पर हुन चयो त मां असुर वारो टाइम ॾेई सघां। उन नंढड़े तालिब चयो, साईं इहा बि गनीमत आहे, ठीकु आहे, हेॾो मां सफ़र कयो आहे, सॼी राति ख़ुशीअ में निंड न आयसि, आज़ान खां अॻु में उस्ताद बि पहुची वियो। सभु चयो सुभान अल्लाह। शागिर्द भी सब पहुची विया, उस्ताद खां अॻे मुहाजिरन अंसारन जा बच्चा सब पहुची विया हुया, भी मक्का भी मदीने जा असुर जो ही पहुची विया। उस्ताद पुछा के बाबा हू छोकरो काथे आहे जेको मिस्र जो आहे? तालिब भी उथी बीठो, हिनखे त ख़ुशीअ में निंड ई न आई। चइस बाबा 3 आयतूं तुंहिंजूं ॿुधंदुसि, वधीक मूंखे टाइम न आहे, 3 आयतुनि खां वधीक न पढ़जां। ठीक है, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। 3 आयतूं पढ़ण शुरू कयूं क़ुरान मजीद त मस्जिद नबी में को शागिर्द अहिड़ो न हुयो जंहिंजे अखियुनि में पाणी न आयो। मिस्र जे कारनि जो त क़ुरान मशहूर आहे, उहे मिस्र जो हुयो, अहिड़ो त क़ुरान मजीद पढ़ण जो शागिर्द त रोअनि पिया, पर उस्ताद कारी नाफ़े भी रोए पियो। जंहिं महिल 3 आयतूं पूरियूं थियूं त हिकिड़ो मुहाजिर तालिब उथी बीठो, चईं 10 आयतूं मां थो ॾियांसि, 10 आयतुनि जो टाइम मां थो ॾियांसि। वरी ॿिए शागिर्द चयोसीं 5 आयतुनि जो टाइम मां थो ॾियांसि, कंहिं चयो 2 आयतुनि जो टाइम मां थो ॾियांसि। ईअं टाइम हुनखे मिलंदो हुयो। वो मिस्र मां जेको तालिब आयो 6 महीने में पूरा 30 सिपरा क़ुरान मजीद जा उस्ताद के ॿुधाए सनद आली हासिल करे वरी मिस्र में पहुतो। उस्ताद साहब जो त जीअं हदीस जी सनद है त क़ुरान जी भी सनद है। हदीस जी सनद हूंदी आहे, फलाणो उस्ताद ही फलाणो उस्ताद,
कुरान जी सनद अञा मथे अन मुहम्मद अन जिब्रील अन अनिल्लाह ये तो वञी अल्लाह ताईं थी पहुचे ऐं कुरान पढ़ण वारनि जो मक़ाम हुननि खां मथे आहे न त असां त जेके अरबी जा तालिब हूंदा आहिनि उन्हनि खे अहमियत ॾींदा आहियूं हिफ़्ज़ वारनि खे अहमियत न हूंदी आहे हिफ़्ज़ था पढ़नि क़ुर मजीद था पढ़नि इन्हनि खे मानी जेका बचत थी उहा तालिब अरबी वारा खाइनि बचत मानी ॾियो हिननि कमरो बि हिननि खे हाल जेको पोयों ॾियो जेको डथल हाल हुजे उहो ॾियो पखा बि ख़राबु छो त हीअ क़ुर था पढ़नि हीअ वरी अरबी था पढ़नि मोतबर अरे बाबा इन्हनि खे वधीक क़ुर था पढ़नि इन्हनि खे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह जेके क़ुर मजीद यादि कंदा नाज़रा पढ़ंदा उन्हनि जे लाइ बिस्तरा बि भला खाधा बि भला जॻह बि भली छो त अल्लाह जो कलाम था पढ़नि ये सब कुछ जेको नहव सर्फ मंतिक फ़लसफ़ो जेको तो पढ़जे हदीस फ़िक़्ह इहो तो क़ुर खे सम्झण जे लाइ तंहिंजे करे जेके क़ुर मजीद नाज़रा पढ़नि था या हिफ़्ज़ कनि था उन्हनि जो मक़ाम हिननि खां मथे आहे ही त मंतिक था पढ़नि पिया नहव सर्फ था पढ़नि पिया पर हू त ख़ालिस अल्लाह जो क़ुर था पढ़नि बाबा शुक्र कयो तव्हां वटि मौलवी अचनि था हिते मदरसो अथव हाल तव्हां ड्रावल सैदो बाग जा कलोड़ा आबूआसी ड्रावल तॾहिं त न आया हिते बि मां ॾिसां थो त अक्सर ॿाहिरि हितां वारा न तव्हां ड्रावल छो त मौलवी खोड़ मां हाणे 2 ॾींहंनि जे दौरे ते वियुसि हेॾाई सेवण खां हेठि जांगारा बाजारा वरी यको हेॾाई गबोल तबलीगी दौरो हुयो अल्लाहु अकबर एॾी वीचारनि में मोब जिथे वञूं असर ते मगरिब ते किथे दर्स ॾियूं त ॿकर कुठा अरे बाबा हेॾी सही मस तव्हां क़िस्मत सां आया हो हिते केरु था जनाब एॾो वीचारा सिकायल तव्हां सैदो बाग वारा ढावल मदरसो आहे कारखानो आहे मौलवियुनि जो हाफ़िज़नि जो तव्हांखे परवाह ई न आहे उन्हनि ॻोठनि में वञो जिते आलमी न उन्हनि खां पुछा कयो त आलमनि जो छा मक़ाम अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी जो हिते मदरसो हले थो वरी होॾे मदरसो सॼो इलाइक़ो सम्झो आबाद थी कंहिं ॻोठ में मदरसो आहे सॼो ॻोठ आबाद इहा रहमत सॼे ॻोठ ते आहे पंहिंजो हुजे परायो हुजे मुखालिफ़ हुजे मुवाफ़िक़ हुजे सभिनी जे लाइ रहमत हिन मदरसे जा जेके मुखालिफ़ आहिनि उन्हनि जे लाइ बि मदरसो रहमत आहे छो त क़ुर मजीद थो पढ़जे ऐं ॻोठ में मदरसो हलाइणु एॾो ॾुखियो आहे एॾो ॾुखियो शाबस आहे मौलवी सनालारनि खे वॾी हेॾो इदारो था हलाए ऐं ॻोठ वारा बि अलाह वारा जो मदरसे जी तालिबनि जी ख़िदमत था कनि न त मां त चवंदो आहियां ॻोठ वारा ईअं चवनि त कमु सही थो हले तॾहिं बि इहो वॾो ताव ईअं आहे या अल्हम्दुलिल्लाह दीनदारनि जी जमायत ऐं अलाह वारनि जी महिनत थियल आहे सैदो बाग असां त तक़रीबन सिखियासीं हिते विया आया सभु ॾिसण में ई कोन था अचनि अक्सर जमायत हाणे मां मीरत वियुसि 29 तारीख़ रमज़ान जी त मां चयो अड़े भेड़ा ही सभु किथां आया हो मां त तव्हांखे ॾिठो ई न आहे फलाणो किथे आहे फलाणो किथे आहे चयो उहे सभु मरी 88 में उते पढ़ंदा हुआसीं जेके जमायती हुआ वॾा सभु मरी सभु ॿार जवान थी विया जवान कुराड़ा वञी क़ब्र में पहुता हिते बि त मां 99 खां वठी थो अचां 99 90 खां वठी इलाही सभु नवां अलाए केॾो आया आहिनि मां त सुञाणा पुराणा जमायती सभु वीचारा विया अलाह उनजी मग़फ़िरत फरमाए हिकिड़ो बचो आयो चाचो छा नालो आहे चाचे जो जी चाचो अब्दुर्रहमान हिकिड़ो अलाह यादि
इत्थे हिदायत ला बहरहाल ये तालीम की कमी है। नबी से फरमायो जेको रोज़ाने सूरत यासीन जी तिलावत कंदो सॼे ॾींहं जे मुसीबतुनि खां बची वेंदो, सॼे ॾींहं जूं ज़रूरतूं अल्लाह ताला उन जूं पूरियूं कंदो। फरमायो जेको रोज़ानो सूरतुल वाक़िया जी तिलावत कंदो कॾहिं बि उन जे घर में फ़क़्र फ़ाक़ो न ईंदो, बुख ऐं बदहाली न ईंदी, माशी तंगी न ईंदसि, रिज़्क़ में खोट न ईंदसि। रोज़ानो सूरतुल वाक़िया जी तिलावत करे। फरमायूं जेको रोज़ानो सूरत मुल्क पढ़ंदो सुम्हण खां अॻु में, मरण खां बाद क़ब्र जो सफ़र क़यामत ताईं आसान थी पवंदुसि। या सूरत मुल्क उन जे क़ब्र में चोॾींहं जे चंड वांगुरु रोशन थी बीहे, रब सां ॻाल्हाए थी, या अल्लाह मां तुंहिंजे क़ुरान में आया या न? सचो सुभान अल्लाह। या सूरत मुल्क रब सां ॻाल्हाए थी, या अल्लाह मां तुंहिंजे क़ुरान में आया या न? रफ़म दुआ तू मुझे कुरान में आई। सूरत मुल्क चवे थी, या अल्लाह या मूंखे कुरान मजीद मूं कढ, या मुझे पढ़ण वारे खे माफ़ कर। एॾी हुज्जत, या मूंखे कुरान मजीद मूं कढ, या मुझे पढ़ण वारे खे माफ़ कर। रफ़म तो तोखे कुरान मजीद मां कोन कढंदुसि, बाक़ी तुंहिंजो अंगल मां पूरो थो कयां, तुंहिंजे पढ़ण वारे खे मां माफ़ थो कयां। तो बाबा ये सूरत पढ़ंदा ये कमी थी। कुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी, चांजो सच थो चवे रब ॼाणे, कुरान थो बिश्त उमाणे, थींदी रोशन क़ब्र सुभाणे, जन कई आ ख़िदमत गारी, कुरान सां रख तूं यारी त तोखे ॾिए दिलदारी। कारान जे जो वाइदो कंद पंहिंजे बच्चनि खे मदरसे में, ऐं 9 साल शुरू थियो आहे, सभु दाख़िल कयो मदरसे में। कोशिशि कयो त हितों वारा कढो ॿार ॿाहिरि, सम्झ हिते न पढ़ी सघंदा, इल्मु ईंदो सफ़र सां। मूंखे पुटगाल मां बि उन्हनि खे कढियो आहे, हालांकि ॿाहिरि वञण जहिड़ा न नंढी उमिरि अथनि, पर पाण पंहिंजे मदरसे में कढियो अथमि। मज़ाहिर में पढ़ंदा आहिनि, मां चयो 4 महीना अचो ई न, मां बि सदाई ॿाहिरि कढो। हिते नाज़रा पढ़नि उन खां पोइ ॿाहिरि कढो, इल्मु सफ़र सां। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, हिकिड़ी हदीस सिखण जे लाइ त फलाणे मुहद्दिस वटि हिकिड़ी हदीस आहे, महीनो सफ़र कयईं, महीनो पूरो हिकिड़ी हदीस सिखण। उनखे चईंसि फलाणी हदीस तव्हां वटि आहे सनद सां? चई हा। चईंसि मां ॿुधण जे लाइ आयो आहियां। चई ॿी दरवाज़े ते, मां लिखी अचां। ही जो वञे पियो त उन बुज़ुर्ग उनखे चोले में वरितो। चईंसि महिरबानी कयो, यादि हुजेव त हिते मूंखे ॿुधायो, थी सघे थो तव्हां घर वञो मुंहिंजे मथां मौत न अची वञे। एॾो फ़िक्र साईं, यादि हुजेव त मूंखे ॿुधायो, मतां तव्हां घर वञो मौत न अची वञे। आख़िर में उते जो उते दरवाज़े ते उनखे उहा हदीस हिकिड़ी ॿुधाई। वरी सफ़र शुरू कई, महीनो खाधई कोन पीतई कोन। भेण असां वटि त मदरसा, हाणे त मौली सनाउल्लाह ॻाल्हि कई त असां वॾनि जे लाइ बि टाइम कढियो आहे, माना बालिगान, बालिग जेके आहिनि दरवाज़ा ते दीन बालिगान, माना भली 70 साल 80 साल वारा कुराड़ा, उन्हनि जे लाइ बि दाख़िला आहे। ही कोई स्कूल थोरी आहे। मग़रिब खां वठी इशा ताईं। सो बाबा या वॾी गनीमत। मन खरज फी तलबिल इल्म फहुव फी सबीलिल्लाह हत्ता यरजिअ। मुंहिंजे नबी फरमायो जेको क़ुरान ऐं हदीस जे इल्म जे तलब जे लाइ घर मां निकिरे थो, इहो अल्लाह जे रस्ते में आहे, इहो मरी वियो त शहीद आहे। मम्मात फी तलबिल इल्म फहुव शहीद। जेको क़ुरान ऐं हदीस जी इल्म जी तलब कंदे कंदे मरी वियो, इहो क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे क़तार में बीठो हूंदो। बाक़ी छा कर। सो बाबा जी गनीमत अथव। सभिनी खे मां नौजवाननि खे कुराड़ा जेके आहिनि गुज़ारिश थो कयां, दाख़िला वठो, निस्बत थी पवंदी इंशाअल्लाह। न पढ़ी सघियासीं, 3 आयतूं पढ़ियूंसीं, मौत थी वियो, क़यामत जे ॾींहुं आलिमनि हाफ़िज़नि सां गॾु बीठा।
कारान जेके इरादो कंदा ई वॾा जेके बि हथ मथे खणो मस्जिद में इरादो कयो त इंशाअल्लाह असां दाख़िला वठंदासीं वॾो मौक़ो आहे वॾी गनीमत आहे असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा मौलवियुनि खे त को जमायती तव्हांखे 10 मिंट ॾे त मूंखे 10 मिंट क़ुर मजीद जे सिखण जे लाइ उन जा 10 मिंट बि क़बूल कयो मतां क़यामत जे ॾींहुं बहानो न करे त मूंखे मौलवियुनि टाइम न ॾिनो शाबाश आहे मौलवियुनि खे जेके तव्हांखे टाइम ॾियनि था त ॻोठ वारा ई वॾा बि पढ़ी वेंदा अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला मदरसन खे आबाद फरमाए जेको ताउन कयो था इहो ताउन बंदि न कयो पाण वेंदा कयो ही मदरसा ज़कात ख़ैरात ते हलंदा हुकूमत खां असां न वठंदासीं असांजे आलिमनि मौलाना फज़ल रहमान फ़ैसिलो कयो आहे असां पिनी करे चंदा करे मदरसा हलाईंदासीं मस्जिदूं आबाद कंदासीं पर हक़ ऐं सच जो कलमो चवंदासीं हुकूमत खां पैसा वठूं हर महीने में लख 2 लख रुपया त माना पंहिंजो वात बंदि कयूं पोइ जेको बि कानून पास कनि असांजो शाबाश भला पोइ जुमे जे ॾींहुं दुआऊं पिया करूं या अल्लाह ज़रदारी ते रहम क़ब्र क़यामत में हिन खां हिसाब न वठ दुबई में कतर में उते जेके मौलवी आहिनि उतां जा उन्हनि जी घटि में घटि पाकिस्तान जी 20 लख 25 लख पगार आहे पाकिस्तान 4 करोड़ जी गाॾी आहे घर मुफ़्त में तालीम मुफ़्त में मेडिकल मुफ़्त में हाणे उहे मौलवी हक़ चवंदा उहे त जुमे जे ॾींहुं ख़ुतबे में दुआऊं कंदा या अल्लाह इन्हनि शहज़ादनि जी पारत थई भली मायूं टंप जे आॾो न चाहिनि तॾहिं बि तुंहिंजा मौलवी उन्हनि जे लाइ दुआऊं कनि शाबाश भला असां पिनी करे चंदा करे मदरसा हलायूं था हक़ सच त चवंदा नी ऐं तव्हां जमात खे बि घुर्जे त मौलवियुनि जो हक़ सच ॿुधो मतां वरी चवनि त तोखे मानी बि मां ॾियां लटा कपिड़ा बि मां ॾियां पघार बि मां ॾियां वरी जुमे जे ॾींहुं नकु बि मुंहिंजो थो वठी माना तव्हां खां पैसा वठूं मानी तव्हां खारायो लटा वठी ॾियो पोइ हक़ सच न चऊं पोइ तव्हांखे चवनि त लाॾा बि जाइज़ सेरा बि जाइज़ वनवाह बि जाइज़ बुकियूं बि जाइज़ टीजा बि जाइज़ जुमाना बि जाइज़ चालीहा बि जाइज़ ॿारहा बि जाइज़ ॾाढी कूड़े तॾहिं बि भला हो असांखे रुॻो खारायो पर्दो बि न कयो बसि असांखे खारायो कंहिंजी शादी थिए त घर में इको हुजे नाच हुजनि हिते त कोन आयो आहे नी इको सैदो बाग में अड़े भेण सैदो बाग में किथे आहे उस्ताद ख़ान मोहम्मद साहब अल्लाह उनजी क़ब्र ते किरोड़ा रहमत फरमाए माना तव्हां मौलवियुनि को ज़ोर है जी ये न मोबाइल तोहीद परस्त अल्लाह वारनि जी जमात सभु बुज़ुर्ग हिते अचनि सैदो बाग में मदरसो बि हिते भेण तव्हां तबलीग जमात जमियत उलमा इस्लाम देवबंद मोबाइल असांजे घर में इहो इको ठहे थो मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो दोल वारो थो चवे लानत 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 बाजे वारो थो चवे कहते 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 बैसरी वारो थो चवे घोट ते कुंवार ते जेके ॼाणी आया सभई बाबा ही रहमत वारो प्रोग्राम आहे हिते क़ुर मजीद पढ़जे थो ही रहमत वारो प्रोग्राम आहे जिथे राग हले वो लानत वारो प्रोग्राम है या रहमत वारो औरत के वडी आवाज से कुरान मजीद पढ़ण जी इजाजत ना है जिक्र करण जी इजाजत ना है दुरूद पढ़ण जी औरत की इजाजत ना है औरत जी आवाज जो भी पर्दो थव औरत जे आवाज ते भी बंदिश आ तव्हां उलमा खां मसलो पुछी ॾिसो जेकर पेशमाम का गलती कंदो ॿी रकात में उथी वञे वेहे न त तव्हां छा चवंदो अल्लाहु अकबर सुभान अल्लाह पर औरत जो पोयां हुजे त उहा छा उहा सुभान अल्लाह न चवंदी अल्लाहु अकबर न चवंदी सॼो हथ पंहिंजे खॿे हथ जे तरी ते माना हिन जे आवाज़ ते पाबंदी आहे आवाज़ बि हिन जो को धारियो मर्द न ॿुधे त पोइ वॾे आवाज़ सां लाॾा सेरा नाच गाना इन्हनि चवण जी औरत खे कंहिं इजाज़त ॾिनी आहे
हरू भरू औरत जो आवाज घर जे दीवार का बाहर का घिट्टी में गैर मर्द जी कन्न ते पियो न घर में खैर ऐं बरकत न ईंदी। अॼु असां जूं मायूं एॾो ज़ोर सां थियूं ॻाल्हाइनि जो मर्द वीचारा चवनि था मां माठ घिट्टीअ में माण्हू बीठा लॾे वञी किथे झंगल में वेहिजे तॾहिं का जान छुटे पोइ ते लोड खोले ॾिजे मां हिनखे त हाणे भली ॾाढा शहर में त असां वेहण जॻह ॻोठ में मगर एॾो आवाज़ सां ॻाल्हाइण। अॼु वाइदो कयो त जा घर में इको ईंदो नाच गाना थींदा उन सां बाइकाट सलाम कलाम बंदि। मां हेॾे गबोलनि जे पासे ॾिस हाणे भली तव्हां वञो पुछा करे वञी ॾिसो उते ट्रैक्टर में जेकर राग जो आवाज़ ईंदो नी ही गबोल भेणा जबल जा माण्हू जंहिंखे तव्हां जाहिल सम्झंदा आहियो उन्हनि चयो आहे त असांजे इलाइक़े में ट्रैक्टर में कंहिं में राग जो आवाज़ न राग जो आवाज़ हलायूं उन सां सलाम कलाम उथण वेहण बंदि तव्हांखे ज़रूरत न। ऐं इहे असांजा दीनदार माण्हू सईदो बाग भेणा जेको मौलवी ॾिसो हल बाबा सईदो बाग जेको बुज़ुर्ग आयो कंडियारे खे छॾ बाबा सईदो बाग वरी लानत जा वसकारा बि हिते। असांजे शान वटि न आहे वॾनि जे क़ब्रुनि खे लॼायो न। असांजा वॾा जिहाद कयूं इन्हनि सां फनकारनि सां नाचुनि सां राग सां शैतान वरी पलाद पियो वठे यारनि जा हिसाब ॿारनि सां। मौलाना खुशमद मीरो खानी हूंदो वॾो हिकिड़ो आलिम हुयो मौलाना खुशमद मीरो खानी तव्हां ॿुधो माना कंहिं बि इलाइक़े में हुन में शादी थींदी उते जेकर फनकार आयो राग थियो का रंडी आई त माना जहिड़ो मौलवी पहुचंदो वञी उते ॿ टे जमायती हूंदा हुआसीं डंडे वारा हुन सां गॾु उते वञी पहुच उते तुन्या हुया उन्हनि जो मुर्शिद हुयो को सैयद उन चवनि मां थो वठी अचां रंडियूं केरु थींदो आहे मुला मीरो खानी मां थो वठी अचां लाॻकाने में रंडियूं। हाणे हुननि जी दिलि वॾी थी वई साईं मुर्शिद सैयद उहो पाण रंडियूं वठी अचे त बाक़ी खपे छा उहो सैयद वठी आयो लाड़काने मां रंडियूं शादी हेॾो मौलाना मीरो खानी खे ख़बर पई सभु चयो सुभान असांजा मौलवी त उते वेठा हूंदा हिकु पियो हलंदो नी उते पटका पाई वेठा हूंदा 50,000 निकाह जा मिलंदा। अरे भला रुसो त सही अहिड़ी जाइ ते जिथे लाॾा सेरा हलनि था नाच गाना चवनि बाबा निकाह वञी पाण पढ़ायो असां न पढ़ाईंदासीं तव्हां त कोन पढ़ाईंदा न वेंदा कयो बाइकाट कयो भली वञी ॿियनि खां पढ़ाइनि निकाह जनाज़ा बसि भला रुसो त सही। जेको बि ॻोठ में सैदो बाग में शादी ते या सुनत तोहर ते या पुट जे ॼमण ते इको घुराए तव्हां मौलनि खे गुज़ारिश आहे बाइकाट। मां पाण न वेंदो जिथे बि शादियुनि में त मां वेंदो ई कोन ॿारनि खे न छॾींदो शादी गुज़री ईंदी आहे पोइ वेंदो आहे बाबा मूंखे टाइम कोन हुयो शादियुनि में बेपर्दगी आहे दौल इन जे करे मां न अची बाक़ी 2000 वठी हिकु ॿिया पाड़े वारा जेके माइट पाह ते ॾींदा आहिनि मां वरी ॿीणो ॾींदो ख़ुशि थींदा चवंदा ठीकु आहे बिरादरी सां मुंहुं ॾियणो आहे न। जिथे इको हुजे दौल हुजनि नाच हुजनि उते पंहिंजा ॿार न मोकिलियो बाबा असां बाइकाट आहे बाक़ी बिरादरी आहे 2000 रुपया ॾेई छॾियूं साईं ॿेर वारा फरमाईंदा व नखलव दुआ कुनूत में पढ़बो आहे नी व नखलव इहो वतल आहे खला खां खला चइबो आहे जुतीअ खे लाहे उछलाइण। जीअं अल्लाह ताला मेराज वारी राति हाँ हज़रत मूसा अलैहिस्सलाम के रब फमा फखला नालैक पंहिंजी जुती लाह इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ छो त तूं पाक वादी तुआ में बीठो आं जुती लाह त दुआ कुनूत में निमाज़ी रब सां वाइदो थो करे व नखलउ व नतरुक मई यफजुरुक या अल्लाह जेको तुंहिंजे शरीयत जी खिलाफ़ वर्जी कंदो तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत जी खिलाफ़ वर्जी कंदो मां उनखे छॾे ॾींदुसि उनखे ईअं बिरादरी मां लाहे फिटो कंदुसि जीअं जुतीअ खे पेरनि मां लाहे उछलाइबो। दुआ कुनूत में रब सां वाइदो बि कयूं
त मां उनखे फिटो कंदुसि वरी ने लानत वारी शादी में असां पंहिंजा ॿार वठी पहुचूं त पोइ जेका लानत हुन ते उहा लानत हिन ते बाइकाट कयो हुन सां सैदो बाग अलाह वारनि जो ॻोठ आहे असांजा वॾा जेके आहे सभु अलाह वारा बुज़ुर्ग हुया अलाह वारनि सां उन्हनि जो तालुक हुयो सो ईअं न कयो जेको दौलत धमचर ही को सोन घुरायो उन्हनि निकाह चयो असां न पढ़ंदासीं वञी बरेलियुनि खां पढ़ायो शियनि खे घुरायो असां न पढ़ंदासीं घटि में घटि एतिरो त कयो असांजो को दोस्त हुयो मीर प्रकाश जो उन चयो साईं मुंहिंजी शादीअ में तव्हांखे अचिणो आहे निकाह में तव्हां खॾड़े में शादी मां जो उते पहुतुसि पटको पाए त उते शादी हाल में इहो डिम डिम लॻी पई मां उन ई वक़्त में उथियुसि मां जो बसि भाउ जेके इहे डिम डिम वारा आहिनि उन्हनि वञी पियो उथी आयुसि मां ॿुधायोमांसि पोइ फोन ते हुनखे चयो मां चवां तूं असांखे घुरायो त पोइ इहे छो उलमा ख़ुसूसन जेके वॾा आलिम आहिनि उन्हनि जे लाइ मुनासिब न आहे जो अहिड़ी जाइ ते आहिनि अल्लाह से दुआ है अल्लाह ताला असांजे हा मौलाना मीर खानी बची पोतो डंडाइन समेत हाणे मुरीद सभु भॼी विया हाणे मुर्शिद ऐं मुला अचे वो सैयद परेशान थियो मौलाना मीर खानी उन सैयद खे चयो हाणे ॿियो केरु रंडियूं वठी अचे हा त मां हुनखे कारे गॾ ते वेहारियां पर तूं सैयद ई तुंहिंजो एतिराम तोखे कारे गॾ ते न वेहारींदुसि तोखे बगे गॾ ते ॿियो केरु रंडियूं वठी अचे हा त मां उनखे पादरनि जी कंडली पारायां हा पर तूं सैयद ई तुंहिंजो एतिराम तोखे पादरनि जी कंडली न पाराईंदुसि बाक़ी जा गॾ ते तोखे वेहारींदुसि उन गॾ जे गिचीअ में पादरनि जी कंडली पाराईंदुसि ॿियो केरु रंडियूं वठी अचे हा त मां उन जे मुंहं ते तांगी मलिया हा पर तूं सैयद ई तुंहिंजो एतिराम हाणे तुंहिंजे मुंहं ते तांगी न मलींदुसि बाक़ी जा गॾ ते तोखे वेहारींदुसि उन गॾ जे मुंहं ते तो मलींदुसि ॿियो केरु हुजे हा रंडियूं वठी अचे हा त मां उनखे मीरो खान जे बाज़ार में घिटियुनि में घुमाया हा पर तूं सैयद ई तुंहिंजो एतिराम तोखे मीरो खान जे घिटियुनि में न घुमाइबो बाक़ी न ॻोठ जे घिटियुनि में तोखे गॾ ते चाढ़े न घुमाए मौलाना खुश मोहम्मद चयो शाह साहब तव्हांखे हया न आहे जो तूं सैयद आले रसूल तूं रंडियूं वठी आहीं लाडकाणे मां हाणे जेको तोखे न सुञाणंदो हूंदो उहो चवंदो त आॾो कंजर वेठो आहे पोयां कंजरियूं वेठियूं आहिनि जेको न सुञाणंदो हूंदो उहो ईअं ई चवंदो आॾो कंजर आहे पोयां कंजरियूं वेठियूं आहिनि पर जेको तोखे सुञाणंदो हूंदो उहो ईअं ई चवंदो त आॾो साईं आहे पोयों पाक कंजरियुनि खे पाक चवंदो शाह साहब जे अखियुनि में पाणी अची वियो रोई ॾिनई चईं बसि मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई मां अॼु तोबा थो कयां बाबा हिते जो राग पियो हले नाच पियो हले इको पियो हले लाॾा सेरा पिया हलनि ऐं हिते जेके वेठा आहिनि उहे भली मोली हुजनि पीर हुजनि सैयद हुजनि हू कंजर ते इहे बि कंजर चइबा की न घटि में घटि अहिड़े लानत वारे प्रोग्राम में वेहो त न हिते ई रहमत वारो प्रोग्राम आहे आलिम बुज़ुर्ग आया तव्हां वेठा हो त तव्हां रहमत वारा हो वाइदो कयो त हिननि लानत वारनि प्रोग्राम में असां अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला असांजे सैदो बाग खे सदाईं आबाद रखे जीअं वॾनि जी आलिमनि बुज़ुर्गनि नेकनि सां संगत हुई अल्लाह ताला असांजे पोयरनि खे जवाननि खे बि यारा इहो रस्तो नसीब फरमाए